मूंखे नहायत ख़ुशी थी आहे कुंभ में जॾहिं मां ईंदो आहियां त मुंहिंजो वॾो भाउ डॉक्टर मुश्ताक़ुल साहब अदब जो वॾो नालो अॼु असांजी कुंभ जेकी इलेक्शन थिए थी कुंभ प्रेस क्लब जी उनमें शिरकत थी आहे उन समय ते जेके बि दोस्त सभु आयल आहिनि सभिनि खे अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब तमामु बहितरीन लफ़्ज़ त इलेक्शन तंज़ीम जी हुजे या सियासी पार्टी जी हुजे या कंहिं बि ॿिए प्लेटफॉर्म ते हुजे कंहिं बि इतादनि जी अगरि या इलेक्शन थिए थी त उहा हुसन हूंदी आहे। इलेक्शन कराइणु हर साल मेंबर जी अहमियत थींदी आहे कारकुन जी अहमियत थींदी आहे ऐं ईअं ई उन्हनि डॉक्टर साहब वारनि बि अदब जे हवाले सां उन में हमेशह इन प्रोसेस में आंदो आहे ऐं इलेक्शन थियण खां पोइ जेकी इलेक्शन या सिलेक्शन थी ईंदी आहे उन खां पोइ उनजी जेको उहिदेदार हूंदा आहिनि उन्हनि जी बि अहमियत रहंदी आहे ऐं कारकुननि जी बि अहमियत रहंदी आहे त ॿिए साल वरी उन्हनि खे वारो मिले त इहो हिकिड़ो प्रोसेस आहे ऐं असांजी कोशिशि आहे अदा मुश्ताक़ फुल छो जो ईअं सम्झो त साहब जी सिफ़ में न हूंदे बि आहे हर हाल में त असां इहो कोशिशि कंदासीं त कुंभ में जेके नंढियूं नंढियूं प्रेस क्लबूं अलॻि अलॻि जेके दुकान हट खोले वेठा आहिनि सभिनि खे हिकिड़ी प्रेस क्लब कयूं त जीअं यूनिटी वधे पाण में मुतफ़क़ थियनि ऐं पोइ उन्हनि में दोस्त जेके सिलेक्ट कनि उन्हनि में को हिकिड़ो सदर थींदो हिकिड़ो जनरल सेक्रेटरी थींदो साल जो प्रोसेस थींदो उन सां इहो थींदो त जेके हितां जा माण्हू आहिनि उन्हनि में हक़ीक़ी केस खॼी सघंदा माना मतिलबु की हाणे अगरि कंहिं हिकिड़े सां अगरि का नाजाइज़ी थिए थी अगरि का हिकिड़ी प्रेस क्लब जा हिकिड़ा कुझु दोस्त बीहनि था त 8 दोस्त ॿिए पासे बि हुनजी मुखालफ़त करे हुनजो केस विञायो थो वञे या उन सां उहा उनखे जाइज़ हुनजी मदद नथी थी सघे अगरि हिकिड़ो प्लेटफॉर्म ते हूंदव हिकिड़ो आवाज़ थी उथंदव त हिकु त यूनिटी में ताक़त आहे ॿियो त इहो आहे त जेको बि तव्हां केस खणंदव जेको बि तव्हां हक़ीक़ी जंहिंजी धुर बणिजो त उनखे बि इंसाफ़ सही तरह मिलंदो इन करे मां इलेक्शन उहे थी वञनि ऐं लाला साहिब जी प्रोग्राम थी वञे पोइ डॉक्टर साहिब खे मां तकलीफ़ ॾींदुमि डॉक्टर साहिबु हमेशह मुंहिंजो कॾहिं बि नंढे भाउ जीअं मुंहिंजो जेको बि अंकल हूंदो आहे जेको बि चवणो हूंदो आहे मुंहिंजो मञींदो आहे ऐं असां ॿई उथंदासीं त इनशाला जेके बि हिते प्रेस क्लब खे हिकु करण जी कोशिशि कंदासीं ऐं इनशाला हिन में कामयाबु वेंदासीं। 2000 जेको आहे 25-26 जी जेकी इलेक्शन थिए थी हुन में कुंभ प्रेस क्लब में जेके दोस्त जेके हिन साल जंहिंखे सेरो पारायो आहे उन्हनि मां जेको एज़ाज़ी मेंबर लाइ जेको आहे फज़ल अली सोलंकी साहिब खे मुंतख़िब कयो वियो सिकंदर अली तुमानी खे एज़ाज़ी मेंबर मुंतख़िब कयो वियो मैडम समरीन अज़ीज़ खे बि जेको आहे एग्जीक्यूटिव कमेटी मेंबर कयो वियो एग्जीक्यूटिव कमेटी जो जेको चेयरमैन आहे वर्किंग कमेटी जो अहमद अली रिज़ साहिब जी कामयाबी मुबारक लीगल एडवाइज़र लाइ जेको आहे मैडम सनम मंगी खे कामयाबु कयो इख़्तिलाफ़ सेक्रेटरीअ लाइ सैयद ज़ोएब रज़ा शाह खे जेको आहे मुंतख़िब कयो वियो मुबारक ऑफिस सेक्रेटरीअ लाइ लाला शबीर अली सोलंकी खे मुंतख़िब कयो वियो गुलाम फरीद जुने जो कामयाबु कयो वियो फरीद मुबारक सेक्रेटरीअ लाइ हाजी सनाउल्लाह सोलंकी खे हाजी उमिरि वारो बि हाजी थी वियो जनरल सेक्रेटरीअ लाइ ओशाक मंजामणे खे मुबारक जियो ओशाक जियो ऐं जेका सरपरस्ती आला लाइ शरफुद्दीन तुमरानी साहिब खे कामयाबु थियो वियो सीनियर नायब सदर लाइ मीर हिदायत अली तुमरानी खे बि मुबारक हुजनि थियो नायब सदर लाइ जेको आहे गुलाम रज़ा चाकरानी खे बि मुबारक सदर लाइ हिम्मत अली तुमरानी खे हिन लाइ